ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त चोरनि मुल्क में जमहूरियत जो सौदो करे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो अहिड़ो चवणु आहे ज़मीरनि जी सौदे खे जमहूरियत जो नालो ॾिनो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त ग़लती कंदड़ MNAs वापसि अचनि। वज़ीर आज़म इमरान खान जो अहिड़ो चवणु आहे, पैसा ॾेई हुकूमत बचाइण ते लानत विझां थो। वज़ीर आज़म इमरान खान मालाकंड में जलसो कयो, जंहिं दौरान वज़ीर आज़म इमरान खान जो जलसे खे ख़िताब करण दौरान अहिड़ो चवणु हो। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु हो त डिघे सियासी जदोजहद ते कारकुननि खे मुबारकबाद पेश कयां थो। चोरनि मुल्क में जमहूरियत जो सौदो करे छॾियो आहे। ज़मीरनि जे सौदे खे जमहूरियत जो नालो ॾिनो वियो। वज़ीर आज़म इमरान खान जो अहिड़ो चवणु आहे। ग़लती कंदड़ MNAs वापसि अचनि। वज़ीर आज़म इमरान खान जो अहिड़ो चवणु आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त अमरीका खे चयो अमन में अवां सां गॾु आहियूं, पर जंहिं में गॾु न आहियूं। अमरीका जी जंग में $100 अरब जो मुल्क खे नुक़सानु थियो आहे।